महाज या सिंध जो कॉम्प्रेस जमायतूं जेके बि आहिनि इहो सम्झनि थियूं इन में पाकिस्तान जी रियासत जो हथु आहे। उन जे करे इन रियासत जो जेको निज़ाम आहे उहो इस्तिसाली निज़ाम आहे। हिते हिकिड़ी क़ौम बालादस्त आहे पंजाब, ॿियूं क़ौमूं मज़लूम आहिनि ऐं महकूम मज़लूम जॾहिं आवाज़ था उथारिनि, बलोचिस्तान जा मज़लूम जॾहिं आवाज़ था उथारिनि, सिंध जा मज़लूम ऐं महकूम माण्हू जॾहिं आवाज़ था उथारिनि, सियासी बुनियादनि ते उन्हनि खे क़त्ल कयो थो वञे, अगवा करे। हालत इहा आहे ज़ख़्मी थी जेको इस्पताल में आयो सॼो साथी, उनखे बि जेको आहे सो इस्पताल में अगवा करे क़त्ल कयो था, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां सम्झूं था त रियासत खे इहो ज़हन में रखणु खपे त सिंध जूं माइरूं संड न थियूं आहिनि, उहे बचा ॼणनि थियूं ऐं सिंध जे लाइ, सिंध जी आज़ादी जे लाइ, सिंध जे क़ौमी हक़नि जे लाइ सिंध जो हर बचो ॿार ॿुढो तयारु आहे ऐं पंहिंजी क़ुर्बानी ॾियण खां कॾहिं न की पाईंदासीं। रियासत जी इहा भुल आहे, उहे तशदुद करे असांखे हिसाए सघनि था। असां सिंध जी आज़ादी लाइ जदोजहद जारी रखंदासीं, जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी जेसीं राति अंधारी रहंदी। छाकाणि पाकिस्तान जी रियासत मुकमल नंगी थी चुकी आहे। पंजाब साम्राज्य जे एजेंसियुनि तहत असांजे क़ौमी कारकुन जेके लाश ॾिना था वञनि, असांजी मज़म्मत बि कोन था कयूं, पर इहो अॻोपो हिननि खे चिता राजूं त हीअ पंहिंजा रवैया सुधारिनि, न त ॿी सूरत में हीअ जेके सिंध जा झूनड़ा जागीरा जागिया उहो दमादम मस्तु कलर थींदो। ऐं असां बैन अक़वामी इदारनि खे अपील कंदासीं त सिंध सां जेको ज़ुल्म थो थिए उन जे ख़िलाफ़ु घटि में घटि पाकिस्तान खे जेका इमदाद आहे उहा ॾियणु बंदि कनि, छाकाणि इन इमदाद जे करे ई हीअ असांजे सिंध जे क़ौमी तहरीक ख़िलाफ़ु ऑपरेशन थी रहियो आहे। इन में को बि शक न आहे त इहा साज़िश पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान एजेंसियुनि जी आहे। जीअं सिंधी माण्हुनि खे हिसायो वञे, हू पंहिंजा हक़ न घुरनि। मां सिंधी अवाम खे अपील थो कयां त रत जे आख़िरी फुरे ताईं पंहिंजी जिदोजहद खे जारी रखनि। पाकिस्तान एजेंसियुनि खे, पाकिस्तान हुकूमत खे इहो चवां थो त सिंधी माण्हू सुजाग थी चुका आहिनि, उन्हनि जे कहर खां डिॼो। कॾहिं ईअं न थिए जो तव्हांजो तख़्तो उल्टो थी पवे, हिते बि साॻी बलूचिस्तान वारी सूरत हाल पैदा कई पई वञे। ईअं न थिए त बलोचनि वांगुरु असां सिंधी हथनि में हथियार खणी जिदोजहद जो आगाज़ कयूं। उन ॾींहं खां डिॼो, ख़ुदारा इहो तशदुद बंदि कयो, इहो तशदुद बंदि कयो। जेसीं राति अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी।